मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। अॼु आसमान में धुंध आहे ऐं अहिड़ी धुंध असांजे समाज में बि आहे जंहिंजो तइल्लुक़ बि रवैयनि सां आहे। उहा धुंध जेका आहे समाजी धुंध, उहा रवैयनि खे बराबरी जे बुनियाद ते हिक ॿिए सां रखणु ऐं जुड़ण साण ई ख़तमु थी सघे थी। सिंध में 8 मार्च ते सखर में औरत आज़ादी मार्च आहे ऐं उन औरत आज़ादी मार्च जी मुखालफ़त साईं राशिद महमूद सूमरे साहब कई आहे। कंहिं हद ताईं इहा मार्च मुखालफ़त जेका आहे उहा ठीकु बि आहे, उनजो मंतक़ बि ठीकु आहे ऐं जाइज़ बि आहे। आऊं बि औरत जे आज़ादीअ जो ओतिरो ई क़ाइल आहियां जेतिरी औरत आज़ादी चाहे थी, या शायदि वधीक बि। इन ते बहस थी सघे थो, ज़रूरी न आहे त असीं औरत मार्च जा मुखालफ़ हुजूं ऐं ज़रूरी न आहे त राशिद महमूद सूमरो साहिबु उन औरत जे मार्च जो हामी हुजे। पर इन ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी, इन ते बहस थी सघे थो इन मार्च खे वधीक बहितर कीअं बणाइजे या इहा मार्च जो रुख कहिड़े तरफ़ हुजणु खपे, उन ते ॻाल्हि करे सघिजे थी। असल में त औरत मार्च या औरत जी आज़ादी जी लाइ जेके जदोजहद आहे उहा मुसलसल हुजणु खपे, उनजो मख़सूस ॾींहुं न हुजणु खपे। ऐं औरत जेका आहे उहा समाज जे अंदरि तमामु घणी तकलीफ़ मां गुज़रे थी। किथे औरत तमामु घणो आज़ादु आहे ऐं शदीद आज़ादु आहे, मर्द खां वधीक आज़ादु आहे, ऐं किथे औरत तमामु घणी पीड़ियल आहे ऐं बदतरीन रवैयनि जो उनजो शिकार आहे। औरत जेका सिर्फ़ु औरत सां सिंध न पर पूरी दुनिया में, यूरोप में, तव्हां ॿाहिरियुनि मुल्कनि में वञो, उते बि औरत आज़ादु बि आहे त उहा औरत जेका आहे सा बदतरीन रवैयनि खे मुंहुं बि ॾेई रही आहे। इहो जेको मार्च आहे, आज़ादी मार्च आहे, इहो असुल में मुसलसल हुजणु खपे हा, जदोजहद इहा हुजणु खपे त औरतुनि खे बराबरी जा हक़ ज़रूरु ॾिना वञनि जेके इस्लाम ॾिना आहिनि या जेके सभिनी मज़हबनि ॾिना आहिनि। उनखे मिल्कियत में बराबरी जो हक़ु ॾिनो वञे, उनखे तालीम में बराबरी जो हक़ु ॾिनो वञे, उन जा जेके समाजी रवैया आहिनि उन में मर्द जी बराबरी जो उनखे हक़ु ॾिनो वञे। उन सां ॿाहिरि अंदरि घर में उन सां हथु वंडाइण समेत दफ़्तर में उन सां रवैया ठीकु हुजणु खपनि, ऑफिसुनि जे अंदरि, इस्पतालुनि में। पर कॾहिं कॾहिं औरत इन्हनि बदतरीन रवैयनि खे पाण दावत ॾींदी आहे। अहिड़ा कई मुशाहिदा नज़र आया आहिनि। जॾहिं बि का हिकु औरत को ख़राबु अमल करे थी या उन में शामिलु रहे थी त पोइ मर्द जेको आहे उहो त अॻे ई माना ॼण इंतज़ारु हूंदो आहे त दर खड़के। अहिड़ी सूरत हाल में जॾहिं तव्हां आज़ादी मार्च जेको असांजूं औरतूं करे रहियूं आहिनि, उहो जेको लाहौर में गुज़िरियल साल थियो ऐं जेको हैदराबाद में थियो, जंहिंजो मुशाहिदो मूं कयो पंहिंजे अखियुनि सां, त उन हवाले सां त इहो मार्च ईअं थियण ई न खपे हा। जेके औरतूं जेके ॿाहिराड़ियुनि में सॼो ॾींहुं ज़मीन जे अंदरि कमु करे रहियूं आहिनि, उन्हनि खे त ख़बर ई कान्हे त को औरत जे आज़ादीअ जो मार्च बि आहे, या शहरनि में औरतूं कीअं हूंदियूं आहिनि ऐं ॿाहिराड़ीअ में औरतूं कीअं हूंदियूं आहिनि। या उहा औरत जेका आज़ादी, जंहिंखे थोरी बि आज़ादी महसूसु थिए थी ऐं उहा निकाह मथां निकाह करे थी या निकाह वारे मुड़ुस खे छॾे कंहिं चाहींदड़ सां हली वञे थी, ऐं पोइ हिकु सेवण जे जज वटि पहुचे थी ऐं सेवण जो जज उन सां मशरूत ज़ना करे थो, यानी कि उहा ज़ना जेका ॿिन्ही माई ऐं मर्द जे विच में, जज ऐं उन औरत जे विच में इन करे थी थिए त इहो जज मूंखे रिलीफ वठी ॾींदो। हालांकि रिलीफ ईअं मिलंदो ई कोन्हे को त हिकिड़ी निकाह वारी औरत हिकु चाहींदड़ सां जज वटि पहुचे ऐं जज उनखे वरी रिलीफ ॾिए, इहो कानून में कोन्हे को। हा, खुले जे लाइ हिकिड़ी दरख़्वास्त, केस प्रोसेस थींदो आहे, सुनवायूं थींदियूं आहिनि, पोइ उन में उनखे रिलीफ मिलंदो आहे। पर जज साहिबु इहा ग़लती करे वेठो। यकीनन हाणे हू चए थो DNA टेस्ट मुंहिंजी अमेरिका मां थिए, ॿियूं लेबॉरेटरियूं सभु जिन ते सज़ाऊं जज़ाऊं हलनि पियूं, उन्हनि जो छा थींदो। इहा औरत मार्च उन सलमा बिरोही सां गॾु बीहे हा जेका न बीठी, या इहे औरतुनि जूं तंज़ीमूं जेके पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि खे तरजीह ॾींदियूं आहिनि ऐं औरतुनि जे आज़ादीअ जे नाले में हू पंहिंजा धंधा कारोबार बि कंदियूं आहिनि। मां कंहिं औरत जो मुखालिफ़ कोन्हा को, पर राशिद महमूद सूमरो कंहिं हद ताईं काफ़ी बहितर आहे त जॾहिं इहो मार्च हुजे त खाना तो दूंगी जिस्म गरम बिस्तर ख़ुदि गरम करना, ईअं कीअं थो बिस्तर औरत कीअं मर्द गरम कंदो।
हीअ शादी बाक़ी छो कई वई आहे? हीअ जेको हर मज़हब औरत जी जेका शादी मर्द सां जेका मशरूत रखी आहे त उहा मर्द जे हक़नि जो ख़्यालु रखंदी ऐं उहा उनखे जेको आहे सो जूते जे नोक ते वठे त पोइ यकीननि समाज जे अंदरि अञा वधीक तकरार पैदा थींदो। ऐं ईअं ई जेके इहे नारा लॻा मेरी मर्ज़ी मेरा जिस्म, त पोइ जेकॾहिं उनजी मर्ज़ी उनजो जिस्म आहे यकीननि उहो मालिक आहे पंहिंजे जिस्म जी, पर पोइ समाज जे अंदरि त तकरार पैदा थिए थो। जेको मर्द जेको अॻई बघड़ आहे ऐं उहो जेको इंतिहाई उनजो जेको हवस आहे हू उनजो पुजारी आहे, त पोइ उहा औरत जेका इन्विटेशन ॾिए थी, दावत ॾिए थी ऐं हू पंहिंजो इज़हार जेको आहे सो चौक ते बीह करे थी, त पोइ तव्हां उनखे कीअं आज़ादी मार्च छॾे था सघो? इहो इंतिहाई तकरार जे तरफ़ वञनि थियूं शयूं। उन करे आउं सम्झां थो त इन आज़ादी मार्च जेको औरतुनि जो आहे इनखे मुस्बत वठणु खपे हा। उहे औरतूं जेके इहा मार्च करे रहियूं आहिनि उन्हनि खे खपे हा त उहे पंहिंजे मार्च ऐं आज़ादी जेका औरत जी आहे उनखे औरतुनि जे हक़नि जे लाइ कन्वर्ट कनि, उन में तब्दील कनि। इहा जेका मार्च आहे इहा जेका ॻोठनि में थियणु खपे, ॿारड़नि में थियणु खपे, उन में असलाही प्रोग्राम थियणु खपनि, तरबियती प्रोग्राम थियणु खपनि। पर इहे औरतूं जेके NGO में वेठियूं आहिनि उहे बि इंतिहाई उहे फ़ाहिश में मुब्तला आहिनि, मुलवस आहिनि उहे औरतूं जेके मर्द सां गॾु उनखे जेको आहे सो सेक्सुअल दावत ॾियनि थियूं। ऐं इंतिहा पसंदि आहियां औरतुनि जे हक़ में। ऐं औरतुनि जे आज़ादीअ जो इंतिहाई शदीद क़ाइल आहियां। मुंहिंजो वालिद साहिबु असांजो तहलिक अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक या इन्हनि सभिनी शयुनि सां रहियो हुजे त आउं उते कीअं थो मुखालिफ़ करे सघां। पर घटि में घटि इहा जेका औरत मार्च थी रही आहे उन ते ख़ालिद मोहम्मद सूबरो साहिब सां ॻाल्हियूं थियणु खपनि। मज़हबी तनज़ीमूं आहिनि, ज़ाहिर आहे असां हिकु अहिड़े मुल्क में रहूं था जेको मज़हब जे बुनियाद ते जंहिंजा बुनियाद मज़हबी हुजनि ऐं असीं उनखे सेक्युलर सॼूं त यकीननि तकरार पैदा थींदो। बहितर ईअं थियणु खपंदो हो त उन में ॻाल्हियूं थियनि हा, राशिद मोहम्मद सूमरो साहिब खे विहारियो वञे हा, विच में सियासी दोस्त पवनि, उन में औरतूं पवनि। पर हाणे हिकिड़ियूं औरतूं जेके नौकिरी कोन थियूं कनि, जेके गोश्त आहिनि, जेके सॼी सिंध में जेके माना जेके ख़ुदि पाण तकरारी हुजनि, उन्हनि जो किरदारु तकरारी हुजे त उहे लखे ॿियनि औरतुनि जे आज़ादी जी ॻाल्हि कीअं थियूं करे सघनि? माना जेकॾहिं आउं जेको आहे सो मंशात फ़रोश हुजां ऐं आउं चवां त मुल्क खे, शहर खे मंशात खां पाक कयो वञे, ईअं कीअं थो थी सघे? हिकिड़ो तव्हां जॾहिं जिते हिकिड़ो अॻे ई समाजी तकरार मौजूदु हुजे तव्हां उते समाज जे सुधारे जी ॻाल्हि कीअं था करे सघो? उन करे इहे मार्च थियणु खपे, पर उहो मार्च मुस्बत हुजणु खपे। उन में जिस्म जो जेको आहे सो निमाइश न हुजणु खपे। उन में मर्द खे गार न ॾिनी वञे। जेको मर्द ऐं औरत जेके अॻई तकरार जो महवर आहिनि, जेके ॿई तकरारी आहिनि, ॿिन्ही जूं अनाऊं ऐं जेके गैरतूं आहिनि उहे इंतिहाई दकियानूस आहिनि। यूरोप में गैरत इहा न आहे त तव्हां औरत सां छा था कयो। यूरोप जी गैरत इहा आहे त तव्हां करप्शन छो था कयो, तव्हां कूड़ छो था आणो, तव्हां जेको आहे सो माना समाज जे अंदरि जेके ख़राबियूं आहिनि उहे पैदा छो था कयो। यूरोप जी गैरत इहा आहे। ऐं सिंध में जेका गैरत आहे त औरत ॿाहिरि छो थी निकिरे, इहा गैरत न हुजणु खपे। इन ते ॻाल्हाए सघिजे थो, बहितर आहे त इन ते ॻाल्हि ॿोल कई वञे ऐं इहो मार्च थियणु खपे। इन में मौलवी साहिबान खे बि दावत ॾिनी वञे। उमेदु आहे पाण इन ते जेको आहे फॉलोअप ॾींदासीं। उमेदु आहे त मार्च कंदड़ जेके न्याणियूं आहिनि, औरतूं आहिनि, उहे जिस्म जी निमाइश जे बजाए मसइलनि खे उजागर कनि। जेके मसइला, जेके मज़हब, जेके हक़ ॾिना आहिनि, जेके दॿाया विया आहिनि, जेके समाजी हक़ आहिनि, जेके दॿाया विया आहिनि, उन्हनि खे उन्हनि जे हक़नि जी हासिलात जी जदोजहद थियणु खपे हा। उमेदु आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे तकरारी न वरितो वेंदो ऐं हिन ते के मुस्बत हिन ते बहस थियणु खपे। पर आउं सम्झां थो त मौलविन साहिबान खे बि दावत ॾियणु खपे हिननि खे।